ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं। वॾे वज़ीर जी सदारत में काबीना इजलास थियो आहे, जंहिंमें काबीना पारां अहम मंज़ूरियूं ॾिनी वयूं आहिनि। इजलास में सूबाई वज़ीर, सलाहकार, ख़ास मददगार, चीफ सेक्रेटरी ऐं ॿिया शरीक थिया। काबीना इजलास में गुल प्लाज़ा सानिया जे फ़ौतनि लाइ दुआ घुरी वई। वॾे वज़ीर चयो त सानिया ते ॾुख पहुतो ऐं सदमो पहुतो आहे। सिंध हुकूमत मुतासिरनि सां गॾु आहे ऐं मुतासिरनि खे हर सूरत में बहाल कयो वेंदो। सिंध काबीना गुज़िरियल इजलास जे मिनट्स जी मंज़ूरी ॾिनी आहे। काबीना वर्कर्स वेलफेयर बोर्ड जे गवर्निंग बॉडी जे नए सिर जोड़जक जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वर्कर्स वेलफेयर बोर्ड खे रजिस्टर्ड मज़दूरनि जी फलाई स्कीमुनि लाइ ॿीहर फ़ाल कयो वियो। काबीना हैदराबाद में वाटर फिल्ट्रेशन प्लांट लॻाइण लाइ बिजली जे 100 एकड़ ॿेले जी 100 एकड़ एराज़ी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन खे ॾियण जी मंज़ूरी ॾिनी आहे। समाजी भलाई वारे खाती ऐं एंटी नार्कोटिक्स फोर्सिस विच में मुआहिदे में 2 सालनि जी वाद जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। आगाही ॾिनी वई त एंटी नार्कोटिक्स फोर्सिस सिंध हुकूमत जा 3 मर्कज़ हलाए रही आहे। काबीना टिनी मर्कज़नि खे 2027 हलाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। काबीना वॾनि ट्रांसपोर्टर्स इंफ्रास्ट्रक्चर मंसूबनि जी लागत में नज़रसानी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। BRT येलो लाइन जी लागत वधाए $620 मिलियन कई वई आहे। BRT येलो लाइन लाइ वर्ल्ड बैंक $155.3 मिलियन ऐं सिंध हुकूमत $18.4 फराहम कंदी। वॾे वज़ीर चयो आहे त BRT येलो लाइन 21 किलोमीटर डिघो आहे। दिसंबर 2028 ताईं मुकमल कयो वञे। काबीना मलीर डिपो लाइ PTCL खां एराज़ी वठण लाइ $300 मिलियन जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अवां खे अपडेट कयूं। वॾे वज़ीर जी सदारत में काबीना इजलास थियो आहे, जंहिंमें काबीना पारां अहम मंज़ूरियूं ॾिनियूं वयूं आहिनि।